अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नाज़िया मीर KTN जी सथ इनसाइड प्रोग्राम जी समूरी सथ पारां सभिनी ॾिसंदड़नि खे नए साल जूं लख लख वाधायूं। नाज़रीन, हिन उम्मीद सां, हिन दुआ सां अवां सभिनी खे हिन प्रोग्राम में जेको नए साल जो असांजो पहिरियों प्रोग्राम आहे, अवां सभिनी खे भलीकार चवंदे इन दुआ सां असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं त हीउ नओं साल सिंध लाइ, समूरे मुल्क लाइ ऐं मुल्क खां सवाइ समूरी दुनिया जे लाइ ख़ुशियुनि जो पैगाम खणी अचे। जेतोणीकि चैलेंजिस तमामु घणा आहिनि, पर असीं इन उम्मीद सां, इन दुआ सां हिन प्रोग्राम जो बि आगाज़ कयूं था, नए साल जो बि असीं आगाज़ कयूं पिया। अवां सभिनी खे सुधा आहे त जेको साल 2022 रहियो समूरी दुनिया लाइ, ख़ासि करे असांजे मुल्क लाइ तमामु ॾुखियो साल साबित थियो। उन में असीं जेकॾहिं ॾिसूं त मुआशी फ्रंट ते तमामु घणो ॾुखियो साल हो। उन खां सवाइ जेकॾहिं असां ॾिसूं था त जेका सियासी सूरत हाल रही उहा बि तमामु घणी ॾुखी सूरत हाल रही। उन खां सवाइ माहौलियाती जेको पासो आहे उनखे असीं कीअं सभु विसारे सघूं था। हिन साल असां ॾिठोसीं त ॿोॾि जी जेका तबाहकारी आई, बरसाती ॿोॾि तमामु घणो नुक़सानु ॾिनो। उन नुक़सान जा असर अञा ताईं घटिजी न सघिया आहिनि। उन खां सवाइ जेकॾहिं असां सिहत जी ॻाल्हि कयूं था, इंतिहाई अहम हीउ वारो जेको पासो रहियो असांजो, जेतोणीकि साल 2022 में असांजो जेको ध्यानु हो इन पासे ॾांहुं घटि रहियो। जेकॾहिं असीं भेट कंदासीं 2021 जी, 2021 में कोविड ऐं कोविड खां पोइ वारी जेका सूरत हाल रही, असांजो तमामु घणो ध्यानु हो। पर साल 2022 में छाकाणि त खोड़ चैलेंजिस हुआ ऐं तक़रीबन जंहिं पासे ॾांहुं असीं नज़र विझूं त हर पासे ॾांहुं असांखे चैलेंजिस नज़र आया ऐं तमामु अफ़सोस सां उहे असीं क्राइसिस चऊं, उहे बहरान चऊं, उहे चैलेंजिस चऊं, उहे हिन नए साल में मल्टीप्लाए थी करे मुंतक़िल थिया आहिनि हिन नए साल में। पर उमेद असांजी तमामु घणी आहे। उमेद असांजी आहे त ज़रूरु इनशाअल्लाह हीउ जेको नओं साल हूंदो, चैलेंजिस जॾहिं असीं एंड कंदासीं हिन नए साल जो, त हीउ जेको हलंदड़ साल हूंदो हुन जे एंड में हीउ जेके जिन बहराननि जो या चैलेंजिस जो असीं ज़िक्र कयूं था, इहे असीं उन खां पोइ वारे साल में न खणी वेंदासीं। इन दुआ सां, न उमेद सां प्रोग्राम जो आगाज़ कंदमि। ऐं जेके मुख़्तलिफ़ जिन फ्रेंड्स मूं ज़िक्र कयो तमामु घणा चैलेंजिस आहिनि, उन्हनि जा एक्सपर्ट्स अॼु मूंसां गॾु प्रोग्राम में मौजूदु आहिनि। उन्हनि एक्सपर्ट्स सां गुफ़्तगू कंदासीं त जेके चैलेंजिस असांजे साम्हूं ईंदा उहे कहिड़ा थी सघनि था ऐं उन्हनि खे असांखे कीअं मुंहुं ॾियणो आहे, उन ते अॼु गुफ़्तगू कंदासीं। अव्हांजो तारुफ़ करायां थी उन गेस्ट पैनल सां ऐं उनखां पोइ गुफ़्तगू जो बाज़ाब्ता आगाज़ कंदासीं। कराची स्टूडियो में असीं ॾिसूं था त मूंसां गॾु नासिर पंवर साहब मौजूदु आहिनि। मूं ज़िक्र कयो क्लाइमेट चेंज जो, मौसमियाती तब्दीलियूं, समूरो साल असीं सभिनी भोॻियो आहे। नासिर साहब उन ई फील्ड सां रिलेटेड आहिनि, तमामु एक्सपर्ट आहिनि पंहिंजी फील्ड जा। अॼु उन मामले ते, उन फील्ड ते, उन साइड ते नासिर साहब सां गुफ़्तगू हूंदी। नासिर साहब तमामु तव्हांजी वॾी महिरबानी। उन सां गॾु ई कराची स्टूडियो में नाज़रीन डॉक्टर फरहान ईसा साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। CEO आहिनि जेको मुल्क में ईसा लैब्स जो नेटवर्क आहे उनजा। उनखां सवाइ बि माण्हुनि खे तमामु घणो मुतहरिक ॾिठो हूंदो। खोड़ फील्ड्स आहिनि जिन सां उहो एॾे टाइम वाॻियल आहिनि। पर अॼु असीं जेको प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं उहो जेको सिहत वारो इंतिहाई अहम ऐं असास पासो आहे, उन पासे ते गुफ़्तगू कंदासीं। पंहिंजी फील्ड जा एक्सपर्ट आहिनि। डॉक्टर साहब, आपको भी वेलकम करती हूँ इस प्रोग्राम में। उनखां सवाइ असद अली शाह साहब आहिनि नाज़रीन मूंसां गॾु, नामियारा इकोनॉमिस्ट आहिनि, मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। ऐं मुआशी फ्रंट असीं समूरो साल, पोयों साल डिफ़ॉल्ट आहे, मुल्क डिफ़ॉल्ट जे बिल्कुलु वेझो पहुची चुको आहे। डिफ़ॉल्ट थियण जा ख़तरा तमामु वधी चुका आहिनि। इन क़िस्म जूं ख़बरूं, ॻाल्हियूं असीं ॿुधंदे पूरो साल उहो गुज़ारियोसीं। हीउ जेको नए साल जो आगाज़ थियो आहे, नए साल जे पहिरें ॾींहं ते बि उहे साॻिया मामला हलिया। अॼु बि तमामु घणियूं अहम वहकूं थियूं आहिनि इन अहम मामले ते त हीउ जेको साल हूंदो, मुआशी चैलेंजिस असांजे साम्हूं तमामु वॾा आहिनि, तमामु घणा आहिनि। उनखे कीअं मुंहुं ॾींदासीं, उन ते असीं ज़रूरु अॼु तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं असद अली शाह साहब सां। शाह साहब, अव्हांखे बि वेलकम कयां थी। एजाज़ महर साहब आहिनि, पॉलिटिकल एक्सपर्ट आहिनि। उनखां सवाइ वॾो नालो आहिनि सहाफ़ जी दुनिया जो, सीनियर तजिया निगार बि आहिनि, सहाफ़ी बि आहिनि, डेली सिंधियार जा एडिटर बि आहिनि। एजाज़ महर साहब, अव्हांखे बि वेलकम कयां थी। अॼु के प्रोग्राम में जेके पॉलिटिकल चैलेंजिस हूंदा ज़रूरु अव्हां खां उन ते रहनुमाई वठंदासीं। ऐं उनखां सवाइ नाज़रीन GR बलोच साहब आहिनि, लास्ट बट नॉट द लीस्ट। GR साहब जी जेका एक्सपर्टीज़ आहे उनखां अव्हां सभु वाक़िफ़ु आहियो। अॻोड़ा सफ़ारतकार बि रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु बि उन ई फील्ड सां रिलेटेड जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते पढ़ाइनि बि था। पाण असां सभिनी जी रहनुमाई बि कंदा आहिनि। त GR साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। डोमेस्टिक ऐं इंटरनेशनल फ्रंट ते जेके चैलेंजिस पोएं साल रहिया, जेके अचण वारा जेके ईंदड़ चैलेंजिस आहिनि उनखे कीअं मुंहुं ॾिबो, उन ते GR बलोच साहब सां गुफ़्तगू थींदी आहे। मां सभिनी खे अॼोके प्रोग्राम में वेलकम कयां थी। हिकु भेरो ॿीहर समूरे पैनल खे मुंहिंजी ऐं मुंहिंजी जेके समूरी टीम आहे उन पारां अवां सभिनी खे नए साल जूं वाधायूं। ऐं अवां सभिनी जी इजाज़त सां GR साहब अवां खां आगाज़ कयां थी। GR साहब सां कुझु देरि लाइ आहिनि। GR साहब, अवां जी वॾी महिरबानी, मां वक़्तु कढियो हिन प्रोग्राम लाइ। ऐं ऑलरेडी इंट्रोडक्शन में तफ़सीली असां सभिनी जो इंट्रोडक्शन करायो आहे। पर तव्हां खां मां डायरेक्ट क्वेश्चन ते ईंदसि त जेके चैलेंजिस असांखे गुज़िरियल साल रहिया, डोमेस्टिक इंटरनेशनल फ्रंट ते कुझु तब्दीलियूं बि आयूं,
पहिरियों भेरो असां ॾिठोसीं त हिकिड़ो यंगेस्ट असांजो जेको परॾेही मिनिस्टर हो, फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, उहो नज़र आयो। जेतोणीकि पार्टी इहा दावा कंदी रही त इंटरनेशनल फ्रंट ते असीं तमामु घणियूं कामयाबी बि ॾिठियूं आहिनि, हीउ साल असांजे लाइ सुठो साबित थींदो, पर चैलेंजिस बि तमामु घणा आया, गुज़िरियल साल बि आया। हिन साल अव्हां कीअं ॿुधाईंदो असांखे कहिड़ा चैलेंजिस साम्हूं आहिनि ऐं जेका टीम आहे हिन वक़्तु जेका हिन चैलेंजिस सां डील करे पई उनखे कीअं ॾिसो पिया, उहो केतिरी एक्टिव आहे? मुबारक हुजे। बेसिकली असां सभिनी जूं दुआऊं इहो आहिनि त अल्लाह करे ईंदड़ जेको साल अची वियो आहे 2023 उहो अमन जो साल हुजे, उहो ख़ुशहाली जो साल हुजे, उहो सिहत जो साल हुजे, छाकाणि जो को शक न आहे त असां तमामु घणा चैलेंजिस जेके आहिनि उन सां नबद आज़मा आहियूं। पूरी दुनिया बि आहे, पाकिस्तान बि आहे। जेसीं तालुक कहिड़ा चैलेंजिस आहिनि इंटरनेशनल लेवल ते त मुंहिंजे ख़्याल आहे उनखे असां हिन प्रोग्राम में समअप नथा करे सघूं, बट बेसिकली मां ॿ या टे जेके इशूज़ आहिनि जिन खे पाकिस्तान सां रिलेट, छाकाणि जो पाकिस्तान लाइ ई इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे हिन वक़्तु दुनिया जेका असां हिकिड़ी नई अलाइनमेंट ठहे थी थी दुनिया जे अंदरि, ऐं उन में यूक्रेन जी जंग जेको आहे सो हिकिड़ो कैटलिस्ट जो किरदारु अदा कयो आहे। नेटो जेका तक़रीबन मरी चुकी हुई सा उनखे नओं साह पंहिंजी वियो आहे। US में जेका नई आई आहे हुकूमत डेमोक्रेट्स जी, उन्हनि सॼी पंहिंजी शहीयत जेका आहे फॉरेन पॉलिसी जी उहा तब्दील करे छॾी। ऐं सभ खां अहम जेको यूक्रेन जी जंग थी आहे रशिया जी, ऐं उन सां हिकिड़ी अलाइनमेंट नज़र अचे पई थी जेका मुकमिल त न थी आहे लेकिन नज़र अचे पई थी। ऐं असां इहो बि ॾिठो त 21 ऐं 22 में बि चाइना ऐं अमेरिका जा बि तालुकात जेके आहिनि से कशीदा रहिया। उन्हनि जी हिकिड़ी पहिरीं इकोनॉमिक जंग रही जेका कन्वर्ट थिए पई थी सर्द जंग में, ऐं हाणे असां ॾिसूं पिया था जेकी नई अलाइनमेंट शायदि कोशिशि आहे रशिया जी इहा त चाइना, रशिया ऐं कुझु ॿिया मुल्क जंहिंमें ईरान बि शामिल आहे, उहे गॾिजी कंहिं तरह सां हिकिड़ो नयो को एक्सेस दुनिया में ऐं हिकिड़ो नओं बैलेंस ऑफ पावर जो को वजूद या उनजा हदोखाल कम अज़ कम नज़र अचणु शुरू थिया आहिनि। हाणे उहे हदोखाल छा पूरी हक़ीक़त में तब्दील थींदा या न, उन में काफ़ी सारा इफ़्ट ऐं उन में काफ़ी सारी ॻाल्हियूं आहिनि जिन खे असां हींअर कुझु तइयुन नथा करे सघूं, लेकिन इहो ज़रूरु आहे त दुनिया हाणे जेको ईंदड़ जेको हीउ साल आहे तंहिंमें उहे जेके तब्दीलियूं शुरू थी आहिनि उन में का न का शिकल उनजी अची वेंदी। उन में सभ खां अहम जेको आहे सो आहे यूक्रेन जी जंग। त छा इहा अञा बि हिकिड़ो साल हलंदी, छा अञा बि जेको रत वहंदो हिन जो ॿिन्ही साइडनि जो, ऐं इकोनॉमी सभ खां वॾी ॻाल्हि आहे त दुनिया जी इकोनॉमी जो हिसो वियो आहे, छाकाणि जो ऑयल महांगो थी वियो आहे, कमोडिटीज़ महांगियूं थी वियूं आहिनि, ऐं उनजो असरु जेके डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि ख़ासि कर जेके ग़रीब कंट्रीज़ आहिनि जंहिंमें अफ्रीकन कंट्रीज़ आहिनि, पाकिस्तान बि हुन में शामिल आहे, उनखे छा थींदो। त उन लिहाज़ सां आई थिंक इकोनॉमिक चैलेंजिस तमामु वॾा घणा आहिनि, ऐं पाकिस्तान जे लाइ बि वॾो चैलेंज इहो आहे त ईअं न थिए त सुभाणे जॾहिं जंग अञा बि वधे त असांखे चूज़ करिणो पए त यू आर विद अस आर यू आर अगेंस्ट अस। मुंहिंजो इशारो अमेरिका तरफ़ आहे जंहिंसां ऑलरेडी असांजा तालुकात तमामु तारीख़ी आहिनि, तमामु वेझा आहिनि, असांजी डिपेंडेंस तमामु घणी आहे फाइनेंशियल, इकोनॉमिक, टेक्निकल ऐं दिफ़ा जे लिहाज़ सां। लेकिन ईंदड़ वक़्तनि में असां लाइ चैलेंजिस थी सघनि था पिया, असां लाइ अंदरि ईंदड़ जेके आहिनि से चैलेंजिस तमामु घणा आहिनि, ऐं इंडिया जे हवाले सां बि जेका आहे सा हिकिड़ो चैलेंज थी हरे पियो, छाकाणि लॻे हीअं थो त उते जेको एक्सट्रीमिस्ट BJP रूल आहे उहो परपेचुएट करे पियो, अञा ताईं हू कंट्रोल में आहिनि, कश्मीर खे हू पंहिंजो हिसो बणाए चुका आहिनि, ऐं दुनिया हिक लिहाज़ सां उन ई हक़ीक़त खे क़बूल करे चुकी आहे त छा पाकिस्तान कंहिं तरह सां इहा पॉलिसी रिवर्स कराए सघंदो इन BJP गवर्नमेंट खां, या इवन ईंदड़ गवर्नमेंट खां। इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से वक़्तु ई ॿुधाईंदो, पर यकीनन चैलेंजिस तमामु घणा आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु चवंदो आहियां त जेका नई टीम आहे जंहिंमें ख़ासि कर नौजवान असांजो जेको फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टो साहिबु आहे, उन तमामु हिकिड़ो सुठो फेस पाकिस्तान जो ॾिनो आहे, सुठी आर्टिकुलेशन कई अथसि, सुठो हिकिड़ी कम्युनिकेशन जो स्किल उन वटि आहे, एंड आई थिंक ओवरऑल आई विल गिव हिम 10 out of 10 फॉर वट एवर ही इज़ डन इन दीज़ फ्यू मंथ्स। ठीक, जी असद, थैंक यू सो मच।
थैंक यू सो मच जिया साहब। ऐं जिया साहब नाज़रीन तफ़सीली असांजे साम्हूं शयूं ॿुधायूं आहिनि त हे साल वाज़े कंदो शयुनि खे त हुनजी शक्ल छा बीहे थी हिन साल में। नई टीम जी हू साराह कनि पिया त नई टीम जहिड़े रीत पाकिस्तान जे इमेज खे पोर्ट्रे कयो आहे या जहिड़े रीत हुननि केस असांजा खयो आहे दुनिया जे साम्हूं आलमी बिरादरी जे आॾो, उहो एप्रिशिएबल आहे। मूंसां गॾु नासिर पंवर साहब आहिनि, डॉक्टर फरहान ईसा साहब आहिनि। गुफ़्तगू खे अॻियां वधायूं था। ऐं नासिर साहब हिन अंदरि नासिर साहब हीउ जेको साल आहे हाणे वधीक चवण जी ज़रूरत कान्हे त असां छा छा भोॻियोसीं ऐं छो भोॻियोसीं, ईंदड़ वक़्त में छा भोॻे सघूं था, उनजे लाइ कहिड़ी तयारीअ जी ज़रूरत आहे, अवां असांजी रहनुमाई कंदा। जी मां सम्झां थो त हिकिड़ी त क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि कयूं था, मौसमी तब्दीलियुनि जी ॻाल्हि कयूं था, त उन में हमेशह हिकिड़ी ॻाल्हि थींदी आहे त पाकिस्तान जो हिन में जेको कंट्रीब्यूशन आहे या हिसो आहे क्लाइमेट चेंज में उहो 1% खां घटि आहे ग्रीन हाउस जेके गैसिस आहिनि उन्हनि जे अख़राज में। ऐं जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उहे वधीक ज़िम्मेवार आहिनि मौसमी तब्दीलियुनि जे हवाले सां। ऐं उन्हनि जे करे ई असां जहिड़ा ग़रीब मुल्क जेके आहिनि से अहिड़े क़िस्म जूं आफ़तुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। त हिन दफ़े जेका COP27 थी कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज़ क्लाइमेट चेंज जे हवाले सां, त उन में पहिरियों दफ़ो लॉस ऐं डैमेज जो जेको उसूल आहे या नुक़्तो आहे उहो एक्सेप्ट कयो वियो आहे। त छाकाणि त जीअं चवंदा आहिनि त करे केरु भोॻे केरु, त तव्हां हुननि जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि जे तरक़ी जे करे ऐं उन्हनि जे ग्रीन हाउस गैस जे अख़राज जे करे असां भोॻियूं पिया। छाकाणि त अॼु जेकॾहिं दादूअ जो माण्हू या ख़ैरपुर नाथन शाह जो माण्हू या जोहीअ जो माण्हू या असांजे ख़ैरपुर मीरस जो या जेका बि तक़रीबन सॼी सिंध हींअर ॿोॾि मुतासिर थी आहे, उन्हनि जो ग्लोबल वार्मिंग में कंट्रीब्यूशन न हुजण जे बराबरि आहे। पर उहे डिस्प्लेस थिया आहिनि, 3.5 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि, 80 लख माण्हू बेघर थिया आहिनि। त हिकिड़ो वॾो इंसानी अलमीअ जनम वरितो आहे। ऐं तव्हां ॾिसो त हिन वक़्तु 3.5 महीना थी विया आहिनि, पर अॼु बि सिंध जा 14 ज़िला ऐं बलोचिस्तान जा तक़रीबन 10 ज़िला, ख़ैबर पख्तूनख्वा जा 9 ज़िला ऐं पंजाब जा 2 ज़िला, उते हिन वक़्तु 3 महीननि खां पोइ बि सूरत हाल ॾिसूं था त पाणी त लही वियो आहे काफ़ी हद ताईं, अञा बि काफ़ी इलाइक़नि में पाणी मौजूदु आहे। पर जेके उन्हनि जूं तकलीफ़ूं आहिनि माण्हुनि जूं ऐं उन्हनि जो जेके परेशानियूं आहिनि उन्हनि में वधीक इज़ाफ़ो थिए पियो। ऐं ख़ासि करे हीअं जेको सियारे जे मुदे जे करे उन्हनि में वधीक तव्हांजे ॿारनि में औरतुनि में जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि उन्हनि में बीमारियुनि जी शरह वधी आहे। त छाकाणि त जेको पाणी आहे ख़ासि करे जेको उहो कंटामिनेट थी चुको आहे, सैनिटेशन ख़तमु थी चुकी आहे। त उन हवाले सां पाणी त आहे पर उहो कंहिं कम जो न आहे। त क्लाइमेट चेंज जे हवाले सां ग्लोबल वार्मिंग जे हवाले सां हिकिड़े पासे त असांखे दुनिया खे इहो यादि ॾियारणो पवंदो त असां तव्हांजे इन्हनि ग़लति पॉलिसियुनि जे करे असां भोॻियूं पिया। ऐं साॻे वक़्तु असांखे पंहिंजो जेको हाउस आहे उनखे बि ऑर्डर में करिणो पवंदो अहिड़े क़िस्म जूं। छाकाणि त हीअ ॾिसो हिकिड़ी हक़ीक़त आहे, मौसमी तब्दीलियूं हिन सदीअ जी वॾी हक़ीक़त आहे ऐं उन्हनि खे असांखे रहणो आहे। त उनजे हवाले सां ॿ ॻाल्हियूं ॿ जेके टर्म्स यूज़ थींदा आहिनि, हिकिड़ो आहे एडाप्टेशन ऐं ॿियो आहे मिटिगेशन। त जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि जेके ग्रीन हाउस गैस जो अख़राज वधीक था कनि उन्हनि खे मिटिगेशन ते कमु करिणो आहे, मीन्स अख़राज घटाइणो आहे। ऐं असां जहिड़नि मुल्कनि खे एडाप्टेशन करणी आहे, मीन्स असांखे हमांग करिणो आहे पंहिंजी मईशत खे, पंहिंजी रहणी करणी खे, पंहिंजे लाइफ स्टाइल खे। त उनजे लाइ असांखे बहितर जेको क्लाइमेट रेज़िलियंट इंफ्रास्ट्रक्चर डेवलप करिणो पवंदो जंहिं इन क़िस्म जो। छाकाणि त ॾिसो हाणे इहो थिए थो त अॻे हिकिड़ो बरसातुनि जो सेट पैटर्न हूंदो, मॉनसून जो 2-2.5 महीना बरसातूं हलंदियूं। हाणे छा थो थिए त उहा 2-2.5 महीननि जी बरसाति हिकिड़े महीने में थी थिए, हिकिड़े महीने जी बरसाति हिकिड़े हफ़्ते में थी थिए, हिकिड़े हफ़्ते जी बरसाति हिकिड़े ॾींहं में थी थिए। नतीजे में असांजो जेको इरीगेशन जो हुजे या ड्रेनेज जो इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो उन क़िस्म जे मिक़दार खे पाणी जेके खणण जे क़ाबिल न आहे, नथो करे सघे। त उनजे लाइ इन खां तव्हां ॾिसो त असां वटि जेको लैंड यूज़ इंक्रोचमेंट असां वटि तमामु वॾो इशू आहे। जेके बि असां वटि पुराणा ढोरा हुआ, वहकरा हुआ, कुदरती जेके पाणी जा वहकरा, उन्हनि ते असां कब्ज़ा करे छॾिया आहिनि। त उन्हनि खे बि असां जेको लैंड यूज़ प्लान आहे, शहरनि जी जेका अनप्लैंड अर्बनाइज़ेशन थिए पई, अर्बनाइज़ेशन थिए पई पर अनप्लैंड बग़ैर कंहिं मनसूबाबंदी जे शहरनि जा मास्टर प्लान कोन्हनि, उहे असांखे मास्टर प्लान्स ते कमु करिणो पवंदो, लैंड यूज़ प्लान्स ते कमु करिणो पवंदो। ऐं असांखे ईंदड़ 100-150-200 सालनि जी प्लानिंग करणी पवंदी। छाकाणि असांखे हींअर जेको असांजो बिज़नेस एज़ यूजुअल मॉडल आहे प्लानिंग जो, रिथाबंदी जो, उनखे असां अफोर्ड नथा करे सघूं। ऐं असांखे हिन वक़्तु वार फुटिंग बेसिस ते पंहिंजो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उनखे क्लाइमेट जे हवाले सां ऐं हिननि ॿोॾियुनि जे, छाकाणि त रुॻो ॿोॾियूं न आहिनि, असां वटि ॾुकार बि आहिनि। असां वटि या त ॾुकार आहे, तव्हांखे यादि हूंदो त असां छाकाणि त सिंध जो जियापो आहे सिंधू दरिया ते ऐं सिंधू दरिया जे असां पुछड़ में आहियूं। त असां ॾुकार में बि सिंध मुतासिर थिए थी ऐं ॿोॾि में बि सिंध मुतासिर थिए थी। त या त असां सुकी था मरूं या ॿुॾी था मरूं। त उन हवाले सां असांखे पंहिंजी लॉन्ग टर्म प्लानिंग करणी पवंदी। ऐं हिकिड़ी सुठी ॻाल्हि जेका 2022 में थी त सिंध जी क्लाइमेट चेंज पॉलिसी अप्रूव थी आहे, जेको हिकिड़ो मां सम्झां थो बहितर क़दम आहे, पहिरियों क़दम आहे। क्लाइमेट चेंज पॉलिसी अप्रूव करणु या मंज़ूरु थियणु हिकिड़ो माना ठही आहे,
पर उनखे इम्प्लीमेंटेशन बि करणी आहे, जेको वधीक ॾुखियो ऐं चैलेंजिंग आहे। त इहो असांखे ॾिसणो पवंदो अॻिते हली कीअं क्लाइमेट चेंज पॉलिसी जेका सिंध जी आहे, छाकाणि त असां ग्लोबल फोरम्स ते बि पंहिंजो आवाज़ु उथारियूं था ऐं उन्हनि अक़वाम मुतहदा जो सेक्रेटरी जनरल बि आयो, उन बि असांजो केस खयो आलमी फोरम्स ते। ऐं हींअर जनवरी में हिकिड़ी ॿी आलमी कॉन्फ्रेंस थी रही आहे जंहिंमें वधीक आलमी मदद जे लाइ असां वटि घुर कंदासीं। पर गॾोगॾु असां वटि जेके पंहिंजा रिसोर्सिस आहिनि ऐं पंहिंजो इंफ्रास्ट्रक्चर आहे उनखे बहितर प्लानिंग सां ऐं बहितर हथाबंदी सां असांखे तयारी करणी पवंदी। कुझु सुठियूं ख़बरूं बि मां ॿुधायूं ऐं एक्सपेक्ट कयूं था त उन्हनि शयुनि ते इम्प्लीमेंट ज़रूरु थिए। डॉक्टर साहब, अनफॉर्चुनेटली नासिर साहब ने कुछ बड़ी अच्छी बातें भी बताई, लेकिन अनफॉर्चुनेटली हम किसी सान्हे का, किसी बड़ी आफत का देखने के बाद इंतज़ार क्यों करते हैं, क्यों हम लेट जागते हैं। अब क्लाइमेट, उन्होंने पहली पॉलिसी की बात की, वो अब अप्रूव हुई है इतने सालों के बाद सिंध के अंदर। और उसके अलावा उन्होंने ये भी जिक्र किया कि हमने बाहर भी देखा, अब क्लाइमेट रेजिलिएंट इंफ्रास्ट्रक्चर की वो बात करें। कुछ ऐसी सूरत हाल हमने 1 साल पहले कोविड के बाद देखी कि हेल्थ के वाले से जो अब साल साल हम बात करते आए, आप लोग हमसे ज़्यादा बात करते आए कि उसकी बड़ी ज़रूरत है कि उसको प्रायोरिटाइज़ करना पड़ेगा। अब आप कैसे देखते हैं, क्या चैलेंजेस, फिर से हम सुन रहे हैं कि भाई खतरे की घंटी बजना शुरू हो चुकी है? जी, एक्चुअली खतरे की घंटी बंद ही नहीं हुई थी बजना, वो हमने सुनना छोड़ दी थी। सो व्हाट इज़ हैपनिंग कि हमारे पास ऐसे माहौल ऐसा हो गया कि हम कुछ दिन तक स्ट्रेस में रहते हैं और उसके बाद हम कंप्लेसेंट हो जाते हैं, हम यूज्ड टू हो जाते हैं चीज़ों के और फिर फॉरगेट कर देते हैं। इसी वजह से हमारे मुल्क से पोलियो जैसी बीमारी ख़त्म नहीं हो सकी। टीबी में हम 6-7वें नंबर में आते हैं पूरी दुनिया में। हमारे पास टाइफॉइड रेजिस्टेंट होता चला जा रहा है, यानी अब दवाई ही ख़त्म हो गई है उस पर असर करना, कि वैक्सीनेशन के थ्रू टाइफॉइड को रोका जा रहा है। सो इसका बेसिकली रीज़न ये है कि कंटिन्यूटी ऑफ द गवर्नमेंट नहीं है हमारे पास और कंटिन्यूटी ऑफ पॉलिसीज़ नहीं है। आपको बताऊँ, एक छोटी सी एक दुनिया की सबसे बड़ी पुरानी ऑर्गेनाइजेशन है रोटरी इंटरनेशनल। उसमें 1 साल के लिए इंसान जो है ना, एक बंदा गवर्नर बनता है उसका, मैन या लेडी, और उसमें जो भी पॉलिसीज़ बनाई जाती हैं ना, वो 5 साल की बनाई जाती हैं। वो 5 साल के गवर्नर्स बैठते हैं, पिछले साल का, करंट साल का, आगे साल 3 साल के, वो पहले से इलेक्ट हो चुके होते हैं, वो 5 साल की पॉलिसीज़ बनाई जाती हैं। हमारे यहाँ तो गवर्नमेंट भी चेंज होती रहती है, ब्यूरोक्रेसी जो है बेचारे 3 महीने में, 2 महीने में चेंज हो जाते हैं। तो हम लोग बताते हैं आपका तो इतना अच्छा प्रोग्राम है, इतनी आगाही करता है, बट लोग ही चेंज होते रहते हैं। जब लोग चेंज होते रहते हैं, पहले तो उनको समझने में टाइम लगता है। तो कहने का मकसद ये है कि ये जो हमारी इकोनॉमिक क्राइसिस है, असद अली शाह साहब आए हुए हैं, बहुत बड़े एक्सपर्ट हैं जी। ये सारी चीज़ें, चाहे हेल्थ क्राइसिस हो, चाहे इरिगेशन क्राइसिस हो, चाहे एग्रीकल्चर क्राइसिस हो, चाहे फैक्ट्रीज़ का क्राइसिस हो, इंडस्ट्रीज़ का क्राइसिस हो, टैक्सेशन का क्राइसिस हो, ये मैं बॉयल डाउन ये करना चाहता हूँ कि ये सिर्फ नो लॉन्ग टर्म पॉलिसीज़ एंड और जो है कोई कांस्टेंट नहीं है। द ओनली कांस्टेंट इज़ चेंज अनफॉर्चुनेटली, और उसकी वजह से कोई चीज़ भी हो नहीं पा रही है। अभी देखें, चाइना में अभी छुट्टियां हैं और छुट्टियों के बाद जब लोग वापस आएंगे, वहाँ पे इन्फेक्शन फैल रही है, हमारी सब लीनिएजेस आ गई हैं। तो कोविड-19 का एक वेरिएंट था ओमिक्रॉन की सब वेरिएंट्स आ गई हैं, जैसे फॉर एग्ज़ाम्पल BA1, 2, 3, 4, 5। अब BA5 की और BA1 की सब लीनिएजेस आ गई हैं। एक उसकी आ गई है XBB और इसकी 5 की आ गई है जो BF07। सो अब ये वेरिएशंस आ रही हैं, ये अब ये इन्फेक्टिव ज़्यादा हैं, डेडली नहीं है, लेकिन हमारे पास स्ट्रेस बहुत ज़्यादा है। स्ट्रेस भी इम्यूनिटी कम करता है। डायबिटिक पॉपुलेशन, ब्लड प्रेशर की पॉपुलेशन इतनी ज़्यादा है कि एपिडेमिक लगता है कोविड की तरह फैल रही है। जिससे आप पूछें उसको डायबिटीज़ और ब्लड प्रेशर है, ये वो सारे लोग हैं जो इस पर असरअंदाज हो सकते हैं। और इकोनॉमिक क्राइसिस के साथ हम ये टॉलरेट नहीं कर सकते कि हम दोबारा माइक्रो लॉकडाउन्स में या लॉकडाउन्स की तरफ जाएँ। इस इकोनॉमिक सिचुएशन में जब डिफ़ॉल्ट का सुनने में आ रहा है, हम लोग भी परेशान हैं। यकीन माने, मेडिकल प्रोडक्ट्स जो हैं वो आना बंद हो रही हैं, LCs खुल नहीं पा रही, डॉलर आसमानों से बातें कर रहा है, आउट ऑफ कंट्रोल हुआ है, मिल ही नहीं रहा बल्कि। सो ये सब चैलेंजेस एक नहीं है। गुजारिश ये है बात को ख़त्म करते हुए कि हेल्थ, इकोनॉमी, क्लाइमेट चेंज, ये पॉलिटिकल चेंज, पॉलिटिकल इन्वायरमेंट, ये सब कनेक्टेड है। वेरी ट्रू डॉक्टर साहब, इसी बात को आगे बढ़ाऊंगी। शाह साहब, अवां वटि ईंदे साईं जेका अहम ॻाल्हि कई ऐं ज़ाहिरात सभु शयूं पाण में, सभु क्राइसिस बि, सभु चैलेंजिस बि, उन्हनि खां निकिरणो कीअं आहे, उहे शयूं पाण में इंटरकनेक्टेड आहिनि। हिकिड़ी तमामु सुठी डॉक्टर साहब ॻाल्हि कई त कंटिन्यूटी ऑफ गवर्नमेंट बि कोन्हे ऐं पॉलिसीज़ जो बि असांखे तसलसल नज़र न पियो अचे, जेको तमामु वॾो अनफॉर्चुनेट बि आहे सिचुएशन। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो वॾो रीज़न बि आहे। अवां कीअं पिया ॾिसो समूरी सूरत हाल अवां जे साम्हूं आहे,
का सुठी ख़बर असीं एक्सपेक्ट कयूं 2023 में मईशत वारे पासे ॾांहुं? जी नाजिया, तव्हांजी महिरबानी। मां सम्झां थो काफ़ी जेको डिस्कशन थियो आहे काफ़ी फैक्चुअल आहे ऐं सूरत हाल एतिरी नए साल में बि जेको आहे काफ़ी चैलेंजिंग लॻे थी पई। छाजे लाइ जो माशी सूरत हाल जेका आहे उहा ज़ाहिर आहे इनखे अंडर एस्टिमेट नथो करे सघिजे त काफ़ी ख़राबु आहे। ऐं असां तव्हांखे ख़बर आहे त IMF प्रोग्राम में आहियूं पोयनि 2-2.5 सालनि खां वठी, ऐं हिन साल इहो जून में प्रोग्राम ख़तमु थियणो हो, पर इहो 2-3 दफ़ा प्रोग्राम सस्पेंड थी चुको आहे। हिन महिल बि उन ते क्लैरिटी कोन्हे का। ऐं फॉरेन एक्सचेंज रिज़र्व्स पाकिस्तान जा जेको आहे लोएस्ट लेवल ते आहिनि, $5.8 बिलियन ते आहिनि। ऐं उन सां जेको काफ़ी डिपेंडेंस असांजी इम्पोर्ट ते आहे। काफ़ी जेके ज़रूरी शयूं इस्तेमाल जूं पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहिनि, इवन ग्रेन्स, कुझु असां इम्पोर्ट ते डिपेंडेंट आहियूं। असांजो एक्सपोर्ट बि इम्पोर्ट ते डिपेंडेंट आहे। तव्हांखे ख़बर आहे त छाजे लाइ जो फॉरेन करेंसी कोन्हे त स्टेट बैंक जेको आहे पोयनि 2 महीननि खां वठी 1.5 महीननि खां वठी इम्पोर्ट्स ते इनफॉर्मल रिस्ट्रिक्शंस आहिनि। LCs खोलण खां पहिरियों जेको आहे परमिशन वठणी थी पए। सो तंहिं करे इम्पोर्ट ते काफ़ी रिस्ट्रिक्शंस जे करे इम्पोर्टेड शयूं अञा महांगियूं थी वियूं आहिनि। ऐं जेको डॉलर आहे, तव्हांखे ख़बर आहे त जेको इंटर बैंक जो रेट आहे उहो कोई 225-26 ते फिक्स थियल आहे। ऐं जेको कर्ब मार्केट आहे या इनफॉर्मल मार्केट आहे उन में डॉलर जेको आहे 255-60 में बि कोन थो वञे, 25-30 रुपयनि जो फ़र्क़ु आहे। सो उनजे करे जेको एक्सपोर्ट आहे उहा बि एक्सपोर्टर्स जेके आहिनि ॿाहिरि पैसो रखी वेठा आहिनि ऐं नथा आणनि। रेमिटेंसिस जेके आहिनि उहे बि जेको मोकिलणा आहिनि त उहो हुंडी जे थ्रू था मोकिलनि। सो तंहिं करे हिकिड़ो अजीब विशियस सर्कल आहे पाकिस्तान में हिन महिल। त सूरत हाल काफ़ी चैलेंजिंग ऐं अनस्टेबल, आई वुड से अनसर्टन आहे। ऐं IMF जो जेको विज़िट थियणो हुयो उहो अक्टूबर में थियणो हुयो। नाउ वी आर इन जनवरी। त उन्हनि जूं जेके कंडीशनैलिटीज़ आहिनि उहे अञा ताईं उन ते प्रोग्रेस जेका आहे उहा का एॾी उम्मीद अफ़ज़ा नज़र नथी अचे। सो डिफ़ॉल्ट हिकिड़े लिहाज़ सां डिफ़ॉल्ट जेको आहे ऑलरेडी असां करे चुका आहियूं। जेके इम्पोर्ट्स LCs ते रिस्ट्रिक्शंस आहिनि या जेके फॉरेन एयरलाइंस जी पेमेंट्स आहिनि या अहिड़े कई पेमेंट्स जेके आहिनि पाकिस्तान उहे असां न पिया करे सघूं। सो तंहिंजे करे हिन महिल डिफ़ॉल्ट वारी सूरत हाल इन लिहाज़ सां त ऑलरेडी आहे त जेके इंटरनेशनल रेटिंग एजेंसीज़ आहिनि टिनी पाकिस्तान जी जेका रेटिंग आहे उहा एतिरी घटाए छॾी आहे जो असां जेको जंक बॉन्ड्स थींदा आहिनि उन वांगुरु मतिलबु डिफ़ॉल्ट स्टेटस ई आहे उन लिहाज़ सां त वी कैनॉट रेज़ फंड्स फ्रॉम इंटरनेशनल मार्केट हिन महिल इवन एट हायर रेट्स, तमामु अनयूजुअल रेट्स ते बि असां रेज़ नथा करे सघूं बॉन्ड मार्केट्स वग़ैरह खां। सो जेके अॻिए साल में हिन साल में असांखे पेमेंट्स करणियूं आहिनि say $25 to $30 billion, there is absolutely no way we can make these payments. So उन में घणो लकीली जेको डेट आहे उहो बायलैटरल आहे, चाइना जो आहे या सऊदी अरेबिया जो आहे या पेरिस क्लब जो आहे। सो उहो जेको डेट आहे चांसिस प्रोबेबिलिटी इन ॻाल्हि जी आहे त उहो असांजो
ओवर थी वेंदो या वापसि मतिलबु उहे डिमांड कोन कंदा। सो वधीक जेको चैलेंजिंग इहो आहे त जेको मार्केट जो बॉन्ड्स वारो जेको डेट आहे, अदर देन दैट, सो आई अंडरस्टैंड त हिन ई हफ़्ते में या हिन महीने में घटि में घटि $1 बिलियन उहे ॾियणा आहिनि। ऐं जेकॾहिं IMF प्रोग्राम जल्दी हिन महीने में नथो थिए त काफ़ी चैलेंजिंग सूरत हाल अञा बि वधीक थी काफ़ी वेंदी। ॾुखी सूरत हाल थी सघंदी जेकॾहिं जल्दी बहाली प्रोग्राम नथो थिए। ठीक शाह साहब, ऐं तमामु घणी चैलेंजिंग सूरत हाल आहे जी। जेको फ्लड्स ऐं वारी जेका सूरत हाल आहे उन ते बि मां ज़रूरी चवंदुसि त इन में को शक कोन्हे त वी हैड डेवस्टेटिंग फ्लड्स। क्लाइमेट चेंज में असांजो वाकई कंट्रीब्यूशन एतिरो कोन्हे जेको ग्रीन हाउस गैसेस में आहिनि, पर जेको बारिशूं थियूं या फ्लड थियो, मुंहिंजे ख़्याल में उहो असांखे बहितर मैनेज करणु खपे आहे। जेको वॾो कारण जेको डिज़ास्टर जो आहे उहो असांजी लैक ऑफ प्रिपेयर्डनेस, लैक ऑफ प्लानिंग। असांजूं जेके एजेंसीज़ आहिनि डिज़ास्टर मैनेजमेंट, प्रोविंशियल या नेशनल या डिस्ट्रिक्ट लेवल, दे वर टोटली डिसफंक्शनल। ऐं असांजी जेको गवर्नमेंट मशीनरी आहे उहो बिल्कुलु साइलोज़ में पे कमु कयो। सो इमरजेंसी में बि जेको असांखे मैनेजमेंट करणु खपे आहे। जीअं तव्हां ॿुधो त हिन महिल ताईं बि कई डिस्ट्रिक्ट्स में ख़ासि तरह सां सभिनी खां वधीक डैमेजिंग जेको आहे उहो सिंध में ई थियो आहे। डैमेज जेको आहे त मां सम्झां थो जेके घर किरिया आहिनि या ज़मीनुनि में एग्रीकल्चर खे नुक़सानु पहुतो आहे या इंफ्रास्ट्रक्चर खे नुक़सानु पहुतो आहे, घटि में घटि 80% जेको आहे उहो सिंध सूबे में आहे। ऐं अनफॉर्चुनेटली असां हुनखे न सिर्फ़ु इहो आहे त हुनखे मैनेज न करे सघिया आहियूं, अञा ताईं डी वॉटरिंग ही कोन करे सघिया आहियूं इन दिस डे एंड एज। बिल्कुलु शाह साहब, अवां दुरुस्त पे फरमायो। अवां ज़ाहिर आहे अवां जेके चैलेंजिस माशी फ्रंट ते ॿुधाया उन सां गॾोगॾु जेका ही सूरत हाल रही है, उनमें असांजी पंहिंजियूं कहिड़ियूं कोताहियूं रहियूं ऐं कहिड़ियूं कोताहियूं आहिनि जंहिंजे करे असीं ईअं फर्दर सफ़र करे सघूं था जेकॾहिं हाणे बि असीं अलर्ट न थियासीं। वाक़ई ॾुखी सूरत हाल आहे। अनस्टेबल जो अवां वर्ड यूज़ कयो, अवां छो त अनसर्टेन आहे जेका सूरत हाल आहे। इहा ई साॻी सूरत हाल असांखे पॉलिटिकल फ्रंट ते बि समूरो साल नज़र आई आहे। ज़ाहिर आहे ही असीं वरी वरी चऊं था त ही सभु शयूं पाण में लिंक्ड आहिनि, ही पाण में शयूं कनेक्टेड आहिनि ऐं ज़ाहिर आहे हिक ते जेको फ्रंट ते जेको असरु पवंदो उनजो असरु असांखे ॿियनि ते बि नज़र ईंदा। इजाज़त साहब, अवां वटि ईंदसि ऐं सभिनी जी गुफ़्तगू मां ॿुधी आहे तफ़सीली। पॉलिटिकल फ्रंट असांजे साम्हूं रहियो आहे। नए साल जे आगाज़ में बि उहा ई साॻी सूरत हाल असांखे नज़र आई आहे। हिक ॿिए ते इल्ज़ाम बि लॻा आहिनि, हिक ॿिए खे डिफेंड बि असीं ॾिठो आहे त थियो आहे ऐं इहो ई सिलसिलो असांखे नज़र अचे पियो। कीअं ॾिसो पिया पॉलिटिकल फ्रंट ते मामला केॾांहुं वेंदे नज़र अचनि पिया? मां सम्झां थो त पॉलिटिकल फ्रंट ते जेको आहे उहे ई चैलेंजिस आहिनि जेके तव्हांजा ॿियनि शोबनि में आहिनि ऐं जेको हिन महिल ताईं एटीट्यूड रहियो आहे हिकिड़ो अदम बर्दाश्त जो ऐं हिक ॿिए खे तस्लीम ऐं क़बूल न करण जो, त उहे रवैया अञा इंतिहा पसंदि थींदा पिया वञनि, उन्हनि में सख़्ती ईंदी पई वञे त पॉलिटिकल जेको आहे त अफ़रा तफ़री अञा वधंदे नज़र थी अचे। सो हाणे ॾिसजे त उनजे लाइ उनखे जेको आहे त ही कहिड़ो हल था कढनि पिया। छा सुभाणे भला इमरान ख़ान खे तव्हां जेल में विझी ऐं जेको आहे त उहो मसइले जो हल थींदो? अल्टीमेटली शयूं त उन पासे पियूं वञनि जंहिं तरीक़े सां थिए पियो। त उहा रिकन्सिलेशन वारी जेका शइ आहे उहा नज़र कोन पई अचे। त उन मां लॻे इहो थो त जहिड़े तरीक़े सां इहो माहौल हिन महिल जुड़ियो पियो आहे इहो अञा वधीक ख़राबु थींदो। जीअं हाणे तव्हां ॾिसो पिया त जेको हिकिड़े पासे चवनि था त बाबा इदारा गैर जानिबदार थी विया आहिनि, सियासत खां हटी विया आहिनि। ऐं इमरान ख़ान इल्ज़ाम हाणे बि हणे थो पियो त बाबा टिनि चइनि असां मेंबरनि खे चयो वियो आहे त तव्हां न्यूट्रल रहो ऐं पंजाब में जेको इतमाद जे वोट में तव्हां पार्टिसिपेट न कयो। त साॻे वक़्तु ॾिसूं था त MQM जेको आहे उनखे कहिड़े तरीक़े सां ठाहियो पियो वञे, कहिड़े तरीक़े सां सभिनी ग्रुपनि खे ज़बरदस्ती जेको आहे उहो गॾु करे ऐं हिकिड़ो वरी नओं ठाहियो पियो वञे मामिलो। त इन्हनि सभिनी शयुनि खे जॾहिं ॾिसूं था त उन्हनि में असांखे बज़ाहिर खणी असां कुझु बि चऊं पर असांजी नियत में को तब्दीली कोन आई आहे ऐं जेको पुराणो तरीक़ेकार आहे उहो ई रहियो आहे। शयुनि खे जहिड़े तरीक़े सां कंट्रोल करण जो अॼु हालत इहा आहे त जेके असां कल्ह बालका चवंदा हुआसीं तालिबान, अॼु उहे धमकियूं था ॾियनि वेठा
ऐं उहे त तव्हांखे जेको आहे डिक्टेट कनि पिया वेठा ऐं तव्हां जेको आहे त उहो मक़बूल तव्हां वटि को हुनजो जवाबु कोन्हे को ऐं जेका तव्हांजी सॼी इन्वेस्टमेंट हुई उहा सॼी उबती थी वई त मक़सदु चवण जो त जेके पॉलिसी साज़ आहिनि उन्हनि जे रवैयनि में नियतनि में अञा ताईं का अहिड़ी वाज़े तब्दीली नज़र नथी अचे हालतूं जंहिं न पतल आहिनि उते तव्हांखे जंगी बुनियादनि ते हिकिड़ो पंहिंजो क़िबलो दुरुस्त करणो पवंदो पर उहो थींदे नज़र नथो अचे मुआशी बहरान लॻो पियो आहे कंहिं बि वज़ीर जी तव्हां प्रोटोकॉल में ॾिसो का घटिताई कोन्हे का 100 माण्हुनि जी काबीना ठाहियूं था त इहे एटीट्यूड हूंदा आहिनि जेके मुल्क क्राइसिस में हूंदा आहिनि त उहे इन तरीक़े सां बिहेव कंदा आहिनि त 10 पुलिस मोबाइलूं तव्हां खणी गॾु था घुमंदा वठो ऐं चओ था त असां जेको आहे त उहो रक़म बचायूं था ऐं बहरान कोन्हे गुज़िरियल दफ़े IMF सां ॻाल्हियूं करणु दुबई जॾहिं वई टीम त IMF वारा पिया चवनि हिननि खे त जंहिं होटल में तव्हां रहो था असां पैसा ॾियण वारा आहियूं असां उहो होटल में रहणु अफोर्ड नथा करे सघूं जन गाॾियुनि में तव्हां लिमोज़िन में चढ़ी अचो था असां उहे अफोर्ड नथा करे सघूं ऐं तव्हां कर्ज़ वठण वारा जेको माण्हुनि जे एटीट्यूड में जेको आहे उहो को तब्दीली कोन्हे जॾहिं अहिड़े क़िस्म जी माहौल हूंदो ऐं इन क्राइसिस जे माहौल में बि असां उनखे जेकॾहिं पंहिंजो एटीट्यूड दुरुस्त नथा कयूं त पोइ असां मुंहिंजे ख़्याल खाम ख़्याली आहे असांजी त पोइ हिन साल में का बहितरी ईंदी या शयूं ईंदियूं ख़र्च सिधी ॻाल्हि आहे IMF चवे थी 482 अकाउंट अहिड़ा आइडेंटिफाई कया अथऊं जिन में 3 ट्रिलियन 3000 अरब खां मथे रक़म पई आहे ऐं उहा रक़म पार्लियामेंट खां अप्रूव थियल न आहे ऐं उहे अकाउंट जेको आहे त को नेपरा जे नाले ते आहे को जेको आहे त इलेक्शन कमीशन जे नाले ते आहे को मुख़्तलिफ़ सिक्योरिटी एजेंसीज़ आहिनि उन्हनि जे नालनि ते आहिनि त उहो जेको चवे थो IMF इनखे खणी तव्हां सिंगल अकाउंट में अचो ऐं उहो स्टेट बैंक वटि सिंगल अकाउंट हुजे जितां इहे सभु शयूं ऑपरेट थियनि उहा ही कमिटमेंट बि करे आया आहिनि एग्रीमेंट करे आया आहिनि हाणे उहो अमल नथा कनि पिया डेडलाइन हुई डिसंबर जी उहा ख़तमु थी वई त इन सां गॾु ॿिया बि खोड़ सारा मामला आहिनि जेके कमिटमेंट हे करे चुका आहिनि त हिकु त ख़र्च घटाइण लाइ तयारु कोन्हनि के ऐं आमदनी वधाइण लाइ तयारु कोन्हनि के ऐं पॉलिसियूं असांजियूं अहिड़ियूं आहिनि त एग्रीकल्चर कंट्री आहियूं असां दालियूं बि ॿाहिरां था घुरायूं पंहिंजी कणिक बि ॿाहिरां था घुरायूं त इहो कहिड़ो असांजो जेको आहे त हीअ मुल्क जूं पॉलिसियूं आहिनि बदकिस्मती इहा आहे त हिन मुल्क में जेको हिकिड़ो सियासी निज़ाम जी जेको या गवर्नमेंटनि जी जेको तसलसल रहियो आहे त उनजे करे असांजे सियासतदाननि जो जेको अप्रोच ऐं पॉलिसी आहे उहा इलेक्शन बेस्ड जेको आहे जेका 3 साल 4 साल खां मथे जे लॉन्ग पॉलिसी वारे पासे असां सोचूं ई नथा सिर्फ़ु इलेक्शन जी खे ज़हन में रखी पॉलिसियूं था ठाहियूं त उनजो नतीजो पोइ अल्टीमेटली अहिड़ो ई थो निकिरे पियो बिल्कुलु अजय साहब लॻभॻि इहा ई ॻाल्हि सभिनी एक्सपर्ट्स हिते कई आहे नासिर साहब जंगी बुनियादनि ते पंहिंजो क़िबलो दुरुस्त करण जी ज़रूरत आहे उन खां अॻु ई मां ॻाल्हि कई त हाउस पंहिंजो ऑर्डर में करणो पवंदो असीं सॼी दुनिया खे अपील कयूं था ऐं पंहिंजा असांजा हाल इहे आहिनि ऐं ख़ासि करे जीअं शाह साहिबु चयो त असां इम्पोर्ट वधी वई आहे त हिकिड़ी शइ अहिड़ी आहे जंहिंमें असांजी एक्सपोर्ट वधी वई आहे ऐं उहो आहे पाकिस्तान जो टैलेंट जेको ब्रेन ड्रेन थिए पई ऐं गुज़िरियल साल तक़रीबन 7.5 लख खां वधीक माण्हू मुल्क छॾे विया आहिनि ऐं उन मां 92,000 माण्हू अहिड़ा आहिनि जेके डॉक्टर्स इंजीनियर्स मतिलबु हाईली एजुकेटेड प्रोफेशनल्स आहिनि जेके मुल्क खां हलिया पिया वञनि ॿाहिरि पिया वञनि ऐं हिकिड़ी पाइड इदारो आहे पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ डेवलपमेंट इकनॉमिक्स उन्हनि चयो आहे त अञा बि 40% माण्हू पाकिस्तान जा उहे ॿाहिरि वञणु चाहिनि था हा अपॉर्चुनिटीज़ त हिकिड़ो हुनजो असां वटि ॾिनो वेंदो आहे त असीं हिन सां असांजी मुआशी तरक़ी थींदी रेमिटेंस ईंदा पर असां पंहिंजे माना मुल्क में जेको यूथ असां माना विञायूं पिया जेको टैलेंट असां विञायूं पिया ॿाहिरि मोकिलियूं पिया त असांजी सॼो जेके मुख़्तलिफ़ शोबनि खे जेको ह्यूमन रिसोर्स खपे ह्यूमन कैपिटल ऐं ह्यूमन कैपिटल न हूंदो त असांजो मुल्क कीअं तरक़ी कंदो त असांखे इन ते बि सोचणो खपे त ऐं पंहिंजो जेको ब्रेन ड्रेन आहे इनखे असांखे रिटेन करणु खपे ऐं जेके एजुकेटेड माण्हू आहिनि क्वालिफाइड माण्हू आहिनि उन्हनि खे पाकिस्तान में अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं त ज़ाहिर उहे हिते ई रहंदा ऐं ॿियो जेको क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि कंदो हलां त जेको असांजा 2 शोबा आहिनि छाकाणि त पाकिस्तान हिकिड़ो ज़रई मुल्क आहे ज़राअत ऐं असांजो लाइफ स्टॉक चौपायो माल इहे ॿई हाईली क्लाइमेट सेंसिटिव सेक्टर आहिनि जेकॾहिं पाणी घणो ईंदो त बि एग्रीकल्चर मुतासिर थींदी जेकॾहिं पाणी खोट हूंदो त ज़राअत मुतासिर थींदी त उनजे लाइ ज़रूरी आहे त हाणे असांखे एग्रीकल्चर में क्रॉप इंश्योरेंस जो जेको आहे उनखे इंट्रोड्यूस कराइणो पवंदो लाइफ स्टॉक में इंश्योरेंस कराइणी पवंदी छाकाणि त हिन दफ़े ज़राअत सां गॾु तमामु घणो चुपायो माल जेको आहे मुतासिर थियो आहे ऐं माण्हुनि जो जेको हिकिड़ो मेन असेट आहे जेको ॿाहिराड़े जे माण्हूअ जो जेको असासो आहे ई चुपायो माल ऐं ज़राअत लेकिन उहे ॿई हलिया वेंदा त उहे वधीक इनसिक्योर थी वेंदा ऐं जेका मेल न्यूट्रिशन आहे जेका गुरबत आहे छाकाणि त पाकिस्तान में हिन वक़्तु बेरोज़गारी हिकिड़ो वॾो इशू आहे तव्हांखे मां ॿुधायां त कल्ह इस्लामाबाद में 1500 खां 1600 पुलिस जूं पोस्टूं हुयूं
ऐं उते 30,000 माण्हू इंटरव्यू ॾियण आया। त इन मां अंदाज़ो लॻायो त असां वटि जेका बेरोज़गारी आहे हिकिड़ो वॾो इशू आहे ऐं उहो मुख़्तलिफ़ शोबनि में उन जा इम्पैक्ट्स असां नज़र अची रहिया आहिनि। ठीक नासिर साहब, तमाम अहम ॻाल्हि आहे। ज़ाहिर है डॉक्टर साहब क्या ऐड करना चाहेंगे आप? नासिर साहब ने बड़ी अहम बातें की। देखिए, ब्रेन ड्रेन तो होगा। मेरे ख्याल से ब्रेन ड्रेन जो है वो ज़्यादातर बिकॉज ऑफ सिक्योरिटी कंडीशंस भी हो रहा है। ऐसा नहीं है कि मैं तो समझता हूँ थोड़ी सी पॉजिटिव बात भी करें कि नो डाउट कि हम एक बहुत सिचुएशन हमारी ख़राब है और इसमें तो कोई शक नहीं है। और हम हमेशा समझाते हैं कि अगर ये रियलाइज़ हो जाए ना कि कोई चीज़ ख़राब है या कोई बीमारी है, तो अगर आप रियलाइज़ करें तो ठीक भी हो जाती है, द फर्स्ट स्टेप। तो पहली चीज़ ये आती है कि हमें अब ये देखना चाहिए कि अगर हमारी ये 75 ईयर्स की हिस्ट्री रही है तो अब हमने व्हाट डू वी डू, व्हाट आर द स्टेप्स विच वी टुक रॉन्ग। देखिए, क्योंकि मैंने 17-18 साल गवर्नमेंट सर्विस भी की है, पहली पोस्टिंग मेरी सांगड़ में थी, तो मुझे थोड़ा सा एक्सपीरियंस प्रोविंशियल सर्विसेज का भी है। देखिए, मेरे ख्याल से 2-3 चीज़ें हैं। पहली चीज़ ये है कि हमारे जो बच्चे बाहर जा रहे हैं वो अभी से नहीं जा रहे, पहले से जा रहे हैं। और नाउमीदी हमारे, क्योंकि एक्चुअली इतने हालात ख़राब होने से ज़्यादा जो है ना, एक नाउमीदी की जो फ़िज़ा हो गई है। और आई थिंक इसमें मैं सच्ची बातें ब्लेम करूँगा हमारे पॉलिटिशियंस को, क्योंकि दे आर वेरी रिस्पेक्टेबल टू अस, बट वो एक दूसरे पे वो कहता है वो डिज़ास्टर है और वो कहता है वो डिज़ास्टर है, तो जो सुन रहा होता है वो दोनों को डिज़ास्टर समझ रहा होता है और उसकी वजह से उनको फ्यूचर अपना अनसर्टेन नज़र आ रहा है। तो आई थिंक कि वो ऐसा नहीं है। हमारे मुल्क में रह के अभी भी जिस कोविड के दौरान टेक्सटाइल ने बूम किया, लेदर ने बूम किया, हम हर चीज़ में एक्सपोर्टर्स बने। और अभी आपको बताऊं, डॉक्टरों ने एक ऑर्गेनाइजेशन बनाई है सामान शिफा फाउंडेशन के नाम से, क्योंकि वेंटिलेटर बन रहे हैं पाकिस्तान में, पेस मेकर्स बन रहे हैं, वॉल्व्स बन रहे हैं, हार्ट के स्टेंट्स बन रहे हैं। और वो कोशिश ये कर रहे हैं कि ये इस फाउंडेशन के थ्रू एक्सपोर्ट बढ़ाई जाए और उससे हमारे ज़र मुबादला कमाया जाए। देखिए, मैं अगर आप मुझसे पूछेंगी सारे सिनेरियो में रहते हुए, मैंने फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री की भी मैंने कमेटी को हेड किया है कपल ऑफ इयर्स पाकिस्तान की, तो मैं ये रियलाइज़ करता हूँ हमें और भी चीज़ें सोचनी चाहिए, टैबूज से बाहर निकलना चाहिए। क्या हमारा पार्लियामेंट्री फॉर्म ऑफ गवर्नमेंट जो है, क्या ये एक वर्केबल सोल्यूशन दे रहा है? क्या हमें, मैं टेक्नोक्रेट गवर्नमेंट की बात नहीं कर रहा, बट टेक्नोक्रेट एज हेड्स ऑफ एग्रीकल्चर, एज हेड ऑफ मेडिकल, एज जो कि यूएस का बेस सिस्टम है, क्या हमें सोचना चाहिए इसके बारे में? अच्छा, अब जब इस पर बात करते हैं, मेरा तो क्योंकि पॉलिटिक्स से ताल्लुक़ नहीं है, लेकिन इसमें क्या होता है कि वो एक नई बहस सी छिड़ जाती है। लेकिन हम ये रियलाइज देख रहे हैं कि ये जो फॉर्म ऑफ गवर्नमेंट है ये भी डिलीवर नहीं कर पा रहा। मैं आपको बताऊं, एज अ वर्कर इन पाकिस्तान, हम पूरे पाकिस्तान में काम कर रहे हैं और सर्विस, सोशल सर्विस में भी हैं। यकीन माने, आर्मी एक वाहिद इंस्टीट्यूशन है जिसकी वजह से मुझे भी फील होता है कि पाकिस्तान जुड़ा हुआ है और वही एक ऑर्गेनाइज और मेरिट पे काम कर रहा है। बाकी जगहों पे मेरिट नहीं है अनफॉर्चुनेटली। ये दो चीज़ें कर लें, मेरिट कर लें और एक लॉन्ग टर्म प्लानिंग कर लें, रिफॉर्म्स खुद ब खुद हो जाएंगे। ठीक, शाह साहब अग्री कयो था, डॉक्टर साहब जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं, नासिर साहब पंहिंजी राय ॾिनी, छा चवंदो? जी, मां इहो चवंदुसि त आर्मी जे बारे में आख़िरी जेका ॻाल्हि कई डॉक्टर साहब, त उहो वाकई हिकिड़ो एफिशिएंट इदारो आहे, पर जेकॾहिं पंहिंजो एफिशिएंटली कमु कनि त उहो वधीक मुंहिंजे ख़्याल में बहितर आहे, बजाए हिन जो पॉलिटिशियंस खे ऐं ॿियनि जे कम में जेको आहे उहो इंटरफेयर जेको कनि था पिया, उन में कोई एॾी वधीक एफिशिएंसी नज़र कोन आई आहे। सो बहरहाल ओवरऑल सूरत हाल जेका आहे उहो काफ़ी चैलेंजिंग आहे ऐं उन में अनफॉर्चुनेटली पॉलिटिकल अनसर्टनिटी जो भी काफ़ी रोल आहे। पर मेन पॉलिटिकल पार्टीज़ जेके आहिनि, मेन इशू इहो आहे त कोई बि सिस्टम हुजे, जेसिताणी पॉलिटिकल पार्टीज़ ऐं माण्हू पंहिंजा रिप्रेजेंटेटिव सही इलेक्ट न कंदा, कॉम्पिटेंट माण्हुनि खे, ॻाल्हि ॾिसो न, हिकिड़ी अंग्रेज़ी में कोट आहे त एज़ लॉन्ग एज पीपल विल कंटिन्यू टू वर्शिप Napoleons and Caesars, Napoleons and Caesars will continue to rise and make them miserable. So ultimately, in a democratic system, whether it is presidential form of government or parliamentary form of government, अगर माण्हू जेको वोटर आहे उहो सही चॉइस न कंदो ऐं अकाउंटेबल न कंदो पार्लियामेंट खे ऐं पंहिंजे इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स खे, त सूरत हाल जी बहितरी मूंखे घटि थी नज़र अचे। को बि फॉर्म ऑफ गवर्नमेंट हेल्प न करे सघंदो इन सूरत हाल में, जेकॾहिं माण्हू पाण नथा डिसाइड कनि।
माण्हू जेसिताणी अकाउंटेबल न कंदा त हाणे ॾिसो न हिन में मां हिकिड़ी ॻाल्हि बि ऐड कंदुसि त हीउ जेको एॾो वॾो फ्लड डिज़ास्टर आयो असां वटि उन में तव्हां ॾिसो त इन में को शक कोन्हे त कुझु एफर्ट्स जेके आहिनि फॉरेन मिनिस्ट्री बिलावल साहब ऐं कुझु डिप्लोमेटिक लेवल ते काफ़ी एक्टिविटीज़ नज़र आई पर उन में को ट्रांसफॉर्म कोन थियो आहे को ख़ासि गवर्नमेंट खे अञा ताईं पैसा मोबिलाइज़ कोन थी सघिया आहिनि ऑन द ग्राउंड जेको आहे उहो माण्हुनि खे त को रिलीफ कोन मिलियो आहे ऐं उनजो हिकिड़ो वॾी वजह मां सम्झां थो त जेके पैसा आया बि आहिनि $500-600 मिलियन जी जेके कमिटमेंट्स थियूं उन मां सम्झां थो 20% ई शायदि को आया आहिनि ऐं उहे बि ऑर्गेनाइज़ेशन्स गवर्नमेंट्स ते पाकिस्तान जी गवर्नमेंट ते पॉलिटिशियंस ते ऐं असांजी मशीनरी ते माण्हुनि खे ट्रस्ट बि कोन्हे को हिकिड़ो इहो बि वॾो इशू आहे त हाणे लेट अस सी त हीउ जेको जेनीवा में कॉन्फ्रेंस थियणी आहे हुन में केतिरी मोबिलाइज़ेशन थी थिए पर उहो असांजूं गवर्नमेंट्स ऐं पॉलिटिकल लीडर्स रिकग्नाइज़ नथा कनि वी आर नॉट ट्राइंग टू इम्प्रूव अवर सिस्टम्स असांजा माण्हू जेके आहिनि जेके अदारा जेके ठाहिया आहिनि उन्हनि में एतिरी करप्शन आहे ऐं उन में इवन इंटरनेशनल लेवल ते जेका परसेप्शन हाणे ॾिसो न सिंध में सूबे में जेको आहे बाक़ी पूरे मुल्क में पुलिस सभिनी खां वधीक करप्ट अदारो ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी परसेप्शन रिपोर्ट में आयो आहे असां वटि सभिनी खां वॾो जेको अदारो आहे जेको बेसिक अदारो आहे एजुकेशन जेको आहे उनखे उन्हनि चयो आहे त सभिनी खां वधीक करप्ट आहे हाणे जेकॾहिं एजुकेशन जेको अधु 30-40% गवर्नमेंट आहे अधु सूबे जी उहो उनजी करप्शन ते एतिरी परसेप्शन आहे त मूंखे ॿुधायो केरु ट्रस्ट कंदो तव्हांखे सो असां उन्हनि खां उन ते को एक्शन त कोन था कयूं न को चेंजिस था कयूं न का अकाउंटेबिलिटी था कयूं सो अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं असांजी गवर्नेंस हूंदी अहिड़ा जेकॾहिं असांजा माण्हू हूंदा जेके टॉप ते पोस्टेड थियल आहिनि त मूंखे ॿुधायो दुनिया तव्हां ते कीअं ट्रस्ट कंदी बिल्कुलु बिल्कुलु शाह साहब सही ॻाल्हि पिया कयो पर डॉक्टर साहब जे अव्हां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदमि मिजाज साहब अव्हां वटि ईंदसि डॉक्टर साहब जी हिकिड़ी ॻाल्हि कई त रियलाइज़ेशन जेको हुजे थी उहा पहिरियों स्टेप हुजे थो न कंहिं बि शइ जो जॾहिं असीं उहो रियलाइज़ करे था वञूं त पोइ असांजे लाइ आसान हुजे थो प्रॉब्लम आइडेंटिफाई थी वञे थी त पोइ हुनखे कीअं हैंडल करिणो आहे कीअं हुनजो हल कढणो आहे उहो असांजे लाइ आसान थो थिए अव्हां अग्री कयो था अव्हांखे लॻे पियो त रियलाइज़ेशन वारो जेको फेज़ आहे उहो मुकमल थी चुको आहे थी चुकी आहे रियलाइज़ेशन ऐं उनखां पोइ जेको बाद जो मरहलो आहे त आइडेंटिफिकेशन खां पोइ हाणे हल ॾांहुं वधिणो आहे उन ते असांजा पॉलिटिशियन्स हुजनि पॉलिसी मेकर्स हुजनि ॿिया असांजा इदारा हुजनि उहे इहो पहिरियों फेज़ क्रॉस करे चुका आहिनि अव्हांखे लॻे पियो ईअं न बिल्कुलु मूंखे नथो लॻे ऐं मूंखे नियत ई कोन थी लॻे जीअं मूं शुरू में बि चयो त रियलाइज़ेशन जेको आहे त इहा सिर्फ़ु ज़बानी कलामी हद ताईं आहे तव्हां ॾिसो न 2010 में सिंध में महाॿोॾ आई उनखां पोइ हिननि जेको आहे त जेके लंग बंदि हुया कुदरती नारा हुया ढोरा हुया उन्हनि सभिनी खे खोलण जे लाइ पैसा रखिया मुंहिंजो ख़्यालु आहे अरबें रुपया 100 अरब जे लॻभॻि पैसा जेके आहिनि उहे खाई आहे ऐं किथे बि को हिकिड़ो नालो बि जेको आहे उहो बहाल न थियो ऐं तव्हां वरी सभु वापसि जेके थोरा घणा कब्ज़ा खणी हिननि ख़तमु बि कराया उहे सभु बहाल थी विया त 2010 खां पोइ जेका बोर्ड जे हिन कमीशन ठाही उन कमीशन जेका रिपोर्ट ॾिनी उन ते हिकिड़े बि शइ ते अमल न थियो आहे हिन जो ज़िम्मेवार केरु आहे कंहिंजो एहतिसाब थियो कंहिंखे जेल में तव्हां विधो इहे सभु जेको आहे इहे हीअं ई ठाहियूं वेठा आहिनि ठॻीअ जा ठाह ऐं उहा नियत बि नज़र नथी अचे हर को पंहिंजो जेको आहे त उहो डंग टपाओ वारो जेको चवंदा आहिनि न पॉलिसी ऐं ॿी मां डॉक्टर साहब जे जेका ॻाल्हि कई उन ते मां थोरो इहो अर्ज़ु करूंगा थोड़ा उर्दू में कि डॉक्टर साहब मेरे ख्याल में कि किसी सियासतदान की बीवी ने घर बैठे 12 अरब रुपए नहीं कमाए 6 साल में और मेरे ख्याल में कि 52,000 से ज्यादा पोस्ट ऑफिस वालों ने घोस्ट पेंशनर आर्मी पेंशनर की आइडेंटिफाई किया है और उनकी टोटल जो सालाना रकम बनती है वो फेडरल गवर्नमेंट के टोटल बजट के बराबर है। तो सुप्रीम कोर्ट के जस्टिस काजी फायद ईसा ने अपने जजमेंट में उसको पॉइंट आउट भी किया है, लेकिन आज तक किसी ने कोई उस पर किया। तो ये एहतसाब यही तो जब तक डॉक्टर साहब ने जैसे कहा कि जब तक एहतसाब सबका नहीं होगा तब तक नहीं होगा। जुडिशरी की हालत देखें आप, जो टॉप 5 जो पे एंड पर्स लेने वाले कंट्रीज हैं पाकिस्तान उसमें आता है, और डिलीवरी ऑफ जस्टिस में जो टॉप बॉटम वाले 5 है हम उसमें फॉल करते हैं। तो कोई भाई पूछना नहीं है, बस इधर
सबका जो है वो अपना काम टपाव वाली जो है पॉलिसी है, और ये जब तक अप्रोच खत्म नहीं करेंगे हम, तो रियलाइजेशन की बात भी वो सिर्फ जो है ज़बानी कलामी हद तक है, अमली तौर पे वो उसको ट्रांसमिट नहीं किया जाता। तो यही रहेगा मेरे ख्याल में। मैं तो बिल्कुल ही मायूस हूँ। और जो डॉक्टर साहब ने कहा कि हमारे पास बहुत टैलेंट है, तो टैलेंट आजकल, वो एक लाहौर में पिछले दिनों एक लेडीज थी, उन्होंने इंटरव्यू किए लोगों के, ये 25 दिसंबर पे। उन्होंने पूछा कि जी मोहम्मद अली जिन्ना कौन थे, तो एक आदमी ने कहा मर्द था, तो किसी ने कहा कि वो जो नोट वाला है। तो मकसद ये एटीट्यूड आपके पास अब ये स्टफ रह गया है। आपने ये 30-40 साल से जितने मिलिट्री डिक्टेटर्स हमारे पास रहे हैं 40 साल, उन्होंने ये प्रेजेंट फॉर्म ऑफ गवर्नेंस ही चलाया, तो उसका भी कोई रिजल्ट नहीं आया। तो हमें एक्चुअल रियलाइज करना पड़ेगा और चोर को चोर कहना पड़ेगा। ठीक है सर, बिल्कुल सही गाल कही। कहा कि डॉक्टर साहब भी यही गाल कही है, शाह साहब भी यही गाल कही त कहिड़ी भी फॉर्म ऑफ गवर्नमेंट हुजे, अनटिल एंड अनलेस असीं पंहिंजे जेके शयूं आहिनि, जेके रवैया आहिनि, जेके अंदाज़ आहिनि, जेके पॉलिसी आहिनि, उन्हनि ते ध्यानु नथा ॾियूं, ही का बि असांखे लाभ न ॾेई सघंदियूं। डॉक्टर साहब कुछ रिस्पॉन्ड करेंगे आप? नहीं, बिल्कुल जी, हर इदारा जो है वो उसको अपना काम भी करना चाहिए, प्रॉपर करना चाहिए। और प्रेसिडेंशियल फॉर्म का जो मैंने जिक्र किया, वो ये नहीं कहा था कि कोई मिलिट्री टेक ओवर हो जाए और उसके हिसाब से हो, वो सियासतदानों की बात की थी। मैंने बात ये की थी कि जो टेक्नोक्रेट्स हैं, मतलब गवर्नमेंट नहीं, मतलब जो एक्सपर्ट्स होते हैं, जैसे यूएस में सेक्रेटरी ऑफ स्टेट्स होते हैं, यानी कि अगर एग्रीकल्चर है तो वो एक्सपर्ट ऑफ एग्रीकल्चर उसको चलाए, और जो लॉ मेकर्स हैं, पार्लियामेंटेरियंस हैं, वो लॉज बनाएं। इम्प्लीमेंटेशन आर्म जो है, एडमिनिस्ट्रेटिव आर्म अलग होना चाहिए, लॉ बनाने का आर्म अलग होना चाहिए, और उसकी इवैल्यूएशन, जैसे जो जुडिशरी, ये पिलर्स होते हैं हमारे, क्योंकि सारे पिलर्स मिक्सअप हुए हुए हैं। मैं ये नहीं कह रहा कि कोई टेक ओवर होना चाहिए और उनको चलाना चाहिए। मेरी गुजारिश ये है कि पिलर्स हमारे क्लियरली डिफाइंड होने चाहिए। जैसे किसी भी कंपनी में जॉब डिस्क्रिप्शंस क्लियरली डिफाइंड होती हैं, आप भी यही कह रहे थे कि जॉब डिस्क्रिप्शंस डिफाइंड होनी चाहिए। लेकिन मैं ये स्ट्रांगली बिलीव करता हूँ कि अगर एक शख्स जिसने खुद एजुकेशन में काम नहीं किया हुआ, पीएचडी नहीं किया हुआ, या एजुकेशनिस्ट नहीं है, वो उस डिपार्टमेंट को कैसे चलाएगा, वो इंटरनेशनल लिंक्स कैसे करेगा, वो पॉलिसीज़ कैसे बनाएगा। ख़ासतौर पे जैसे इन्फेक्शियस डिजीज़ फैल रही हैं, कोविड आज आ गया, कल कोई और बीमारी हो जाएगी। और मैं ये भी बताता चलूँ नाजिया आपके प्रोग्राम में कि आइंदा की जंगें न्यूक्लियर वेपन्स की नहीं होंगी, ये जर्म वॉरफेयर और बायो टेररिज्म की होंगी। कैसे डील करेंगे? मैं तो पर्सनली समझता हूँ 18 अमेंडमेंट ज़रूर हुई, बहुत अच्छी है, हर चीज़ अच्छी होती है, उसके अंदर पे नोक पलक ठीक की जाती है, कोई गलत नहीं होती। लेकिन आज हमें नेशनल एनसीओसी की ज़रूरत पड़ी। अगर कल खुदा न खास्ता कोई चीज़ पूरे पाकिस्तान में आती है, तो कौन सा इदारा है जो नेशनल लेवल पे काम करेगा? तो इसमें एक्सपर्ट्स का होना ज़रूरी है, एक्सपर्ट्स का होना बहुत ज़रूरी है। और आपने उसकी बात की डॉक्टर साहब, 2 से 3 मिनट हमारे पास रह गए हैं। क्विक मां कमेंट वठंदमि, फाइनल कमेंट शाह साहब अवां जो हूंदो, पोइ नासिर साहब खां वठूं था। जी शाह साहब। जी महिरबानी। मां इहो थोरो कॉमेंट कंदुसि प्रेसिडेंशियल फॉर्म ऐं पार्लियामेंट्री फॉर्म ऑफ गवर्नमेंट ते। ॿई आई थिंक हली सघनि था। हिकिड़ी ग़लति परसेप्शन आहे पाकिस्तान में त प्रेसिडेंशियल फॉर्म ऑफ गवर्नमेंट जेको आहे पहिरियों मिलिट्री डिक्टेटर्स जे ज़माने में रहियो आहे, उहो एक्चुअली प्रेसिडेंशियल फॉर्म ऑफ गवर्नमेंट न रहियो आहे। मुंहिंजे ख़्याल में उनखे एवेल्यूएट करण में को हर्ज कोन्हे को, उहो त पंहिंजे हिसाब सां उन्हनि ठाहियो। असुल ॻाल्हि इहा आहे त पार्लियामेंट्री फॉर्म ऑफ गवर्नमेंट हुजे या प्रेसिडेंशियल फॉर्म ऑफ गवर्नमेंट हुजे, जेकॾहिं इलेक्टेड जेके तव्हांजा नुमाइंदा आहिनि, पार्लियामेंट जेका आहे उन्हनि जो रोल छा आहे? उहो छड़ो लेजिस्लेशन न आहे। हिकु त लेजिस्लेशन बि जेको आहे उहो सही कोन था कनि, पर उन खां अलावा वधीक इम्पोर्टेंट जेको आहे लेजिस्लेचर अपॉइंट थी करे, इलेक्ट थी करे प्राइम मिनिस्टर खे मथे ऐं हेड चीफ मिनिस्टर खे असेंबलीज़ कनि थियूं, त उहो एग्ज़ेक्टिव खे अपॉइंट था कनि। ऐं वरी उन्हनि जी इहो रोल आहे त दे हैव टू होल्ड द एग्ज़ेक्टिव अकाउंटेबल। सही। त उन्हनि खे बजट ॾेई त उहे आउटकम्स ॾियनि था या नथा ॾियनि। त हिते उबती ॻाल्हि आहे न, हिते जेको प्राइम मिनिस्टर या प्रेसिडेंट या पार्टी हेड आहे, उहे ई टिकट ॾियनि था। ऐं एक्चुअली जेके पार्लियामेंटेरियंस आहिनि, दे आर इन द रेस ऑफ बिकमिंग मिनिस्टर्स। जो डॉक्टर साहब सही चयो त बजाए हिन जे जो हिकिड़ी कैबिनेट्स अहिड़ियूं ठहनि जेके कमु ॼाणींदा हुजनि या स्पेशलिस्ट हुजनि या घटि में घटि कॉम्पिटेंट हुजनि, उन्हनि जी का अकाउंटेबिलिटी थिए। हिते त अकोमोडेशन जी पॉलिटिक्स आहे न, त उन्हनि खे इरिस्पेक्टिव ऑफ विच पॉलिटिकल पार्टी इन बेसिस ते मिनिस्ट्रीज़ मिलनि थियूं।
त कंहिंखे केतिरा वोट आहिनि, केतिरो इन्फ्लुएंशियल आहे, न कि इन बेसिस ते त उहो डिलीवरी छा कंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त एग्ज़ेक्यूटिव खे पार्लियामेंट जेको आहे उहा ओवरसाइट ऐं अकाउंटेबिलिटी जो जेको फंक्शन आहे उहो असांजो पार्लियामेंट जेको आहे या असांजा जेके पार्लियामेंटेरियंस आहिनि उन ते सोचियो ई कोन आहिनि त इहो रोल बि आहे या न आहिनि। सो इहो उन्हनि जी छा ट्रेनिंग करणी पवंदी तव्हांखे या अहिड़ा माण्हू तव्हांखे पैदा करणा पवंदा जेके पार्लियामेंट में उहे वञनि जेके पंहिंजो रोल त सम्झनि। पॉइंट टेकन शाह साहब, पॉइंट टेकन। बस लास्ट ही मिनट आहे नाज़िर साहब, अवां वटि ईंदसि फाइनल कमेंट वांगुरु। जी हा, ही आलमी लेवल ते असां ॾिसूं था त हिकिड़ी ॿी चङी ॻाल्हि इहा थी गुज़िरियल साल जुलाई में त पहिरों दफ़ो अक़वाम मुतहदा जी जनरल असेंबली आहे हेल्दी इन्वायरमेंट खे, सिहतमंद माहौल खे बुनियादी इंसानी हक़ करार ॾिनो। हिन खां अॻु में इहो कोन थियो, त इहा हिकिड़ी सुठी पेशरफ़्त आहे। ऐं असां ॾिसूं था त पाकिस्तान अक़वाम मुतहदा जे केतिरनि ई माहौलियाती ऐं क्लाइमेट चेंज हवाले सां जेके एग्रीमेंट्स आहिनि उनजो असां हिसो आहियूं। त असां वटि कानूननि जी पॉलिसीज़ जी खोट न आहे, असां वटि खोट आहे त उन्हनि ते जेका इम्प्लीमेंटेशन जी खोट आहे उन ते नियत उन जे हवाले सां कमु करणो पवंदो। ऐं ॿियो इशू इहो आहे त असां क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि कयूं था त इहो बेसिकली जेका असांजी ह्यूमन एक्टिविटी आहे, ह्यूमन इंड्यूस्ड आहे, इंसानी जेके सरगर्मियूं आहिनि उनजे करे क्लाइमेट चेंज थिए पियो। त उन हवाले सां हुकूमतुनि खे बि पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे, पर एज़ अ फ़र्द इंडिविजुअली बि असांखे पंहिंजो इकोलॉजिकल फुटप्रिंट आहे जेको असांजो तवानाई जो इस्तेमालु आहे, जेको गाॾीअ जो इस्तेमालु आहे, जेको असांजो लाइफ स्टाइल आहे ऐं जेको कंज़म्पशन पैटर्न आहे। असां वञूं था शॉपिंग मॉल्स में, वॾियूं थेला भरे था अचूं, शॉपिंग कयूं था, ऐं उहो जेको कंज़म्पशन पैटर्न आहे, जेको असराफ़ आहे, उनखे घटाइणो पवंदो। न सभु इन ई ॻाल्हि सां एंड कंदसि। तमामु अहम अव्हां जी ॻाल्हि हुई, अव्हां जी डॉक्टर फरहान ईसा साहब, असद अली शाह साहब, एजाज़ महर साहब ऐं उन सां गॾोगॾु नाज़रीन कुझु देरि लाइ जी आर बलोच साहब हुआ। मां सभिनी जी गुफ़्तगू ॿुधी ऐं तमामु अहम गुफ़्तगू हुई। ज़रूरु अव्हां बि तमामु उन मां फ़ाइदो हासिलु कयो हूंदो। जेका ॻाल्हि एंड में नाज़िर साहब कई उन सां ई एंड कंदासीं। असां वटि कानून जी खोट न आहे, पॉलिसीज़ जी बि खोट न आहे, पर ज़ाहिर आहे उन्हनि ते जेसिताईं अमल दरामद न थींदो ऐं सिर्फ़ु ज़बानी कलामी ॻाल्हियूं थींदियूं तेसिताईं असीं जेके टारगेट्स ठाहिण जी कोशिशि में आहियूं या जेके ठाहे चुका आहियूं उन्हनि खे अचीव करणु असांजे लाइ तमामु घणो ॾुखियो हूंदो। बहरहाल हिकु सुठी उमेद सां हिकु पॉज़िटिव नोट में हिन प्रोग्राम खे असीं एंड कयूं पिया। फॉलो ज़रूरु जारी रखंदासीं। अॼोके प्रोग्राम में जेका गुफ़्तगू थी असांखे पंहिंजे फीडबैक खां ज़रूरु आगाह कजो। वरी असां सां सुभाणे मुलाक़ात थींदी सेम टाइम ते। अल्लाह हाफ़िज़।